अॻूणे सदर रिटायर जनरल परवेज़ मुशर्रफ ख़िलाफ़ संगीन गद्दारी केस बाबति आयल तफ़सीली फ़ैसिले बाद वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि फ़ैसिले ते क़ानूनी सलाह मशवरो करण लाइ अहम इजलास थी गुज़रियो। इजलास में हुकूमत जी क़ानूनी टीम वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान खे ब्रीफिंग ॾींदे चयो त फ़ैसिले में क़ानूनी तक़ाज़ाऊं पूरियूं नाहिनि कयूं वियूं ऐं ॾिनल फ़ैसिलो ज़ाती इंतक़ामी कार्रवाई ते ॿधल लॻी रहियो आहे। क़ानूनी टीम जो चवणु हो त फ़ैसिलो गैर आइनी ऐं गैर शरई आहे, जॾहिं त मुशर्रफ जे लाश खे 3 ॾींहनि ताईं डी चौक ते लटकाइण वारी ॻाल्हि इंसानी हक़नि जे पिणु ख़िलाफ़ आहे। इजलास में वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान क़ानूनी टीम जी ब्रीफिंग बाद अॻूणे सदर परवेज़ मुशर्रफ ख़िलाफ़ फ़ैसिलो लिखंदड़ ख़ुसूसी अदालत जे जज जस्टिस वक़ार सेठ ख़िलाफ़ सुप्रीम जुडिशल काउंसिल में रेफरेंस दाख़िल कराइण जी हिदायत करे छॾी, जॾहिं त इजलास में वज़ीर-ए-आज़म चयो त इदारनि विच में टकराव वारी सूरत हाल पैदा थियण न ॾींदासीं। इजलास खां पोइ क़ानून वारे वफ़ाक़ी वज़ीर फ़िरोग़ नज़ीम, इत्तला ऐं नशरियात बाबति वज़ीर-ए-आज़म जे ख़ासि मुआविन फ़िरदौस आशिक़ आवाण, वज़ीर-ए-आज़म जे मुआविन ख़ासि शहज़ाद अकबर गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस पिणु कई। प्रेस कॉन्फ्रेंस में क़ानून वारे वफ़ाक़ी वज़ीर फ़िरोग़ नज़ीम चयो त ख़ुसूसी अदालत जे जज जस्टिस वक़ार सेठ परवेज़ मुशर्रफ जे लाश खे 3 ॾींहनि ताईं लटकाइण वारो फ़ैसिलो लिखी इहो साबित कयो त हू ज़हनी तौर ते बीमार आहे। हुन सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे दरख़्वास्त कंदे चयो त जस्टिस वक़ार सेठ खे कमु करण खां रोकियो वञे। काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, इस्लामाबाद।